रोज हिक देखा प्याज में पुलतरियों प्या बुधाई वाह वाह दियो दियो वाह क्या हो रहा है चमचागिरी की बीमारी आ तो के चमचागिरी की बीमारी तो सही ना हमारा दोस्ताची सगळं काय
पुलिस है जी पुलिस है हाँ ये मार पुलिस है हटा 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 फोटो खाते हियर पड़ू फोटो पो हियर पड़ू छजो अरे बा हाली फिलहाल छज बा साहब एकड़ा मिनट लगा हाली छजो मानू के प्यार असा के बिन में फकीर मानू के जवाब में और खा जो ये सेट बंदा बंदा समझ कब देखिए अब आयो एक का एक महीने बिन में खबर पे जाए से तो मत आया तो माता वाले से जो बिन में न टिन में पुलिस की खबर लो दे हेलो बोलते हेलो थोड़ा बोलते दियो बंदा बंदा मानो इधर के थोड़ा का पोत थोड़ा हटी बोलते बियो थोड़ा पोत जावे रे बड़ा जावे हमारी खल का छा कयो ये दी खल कनी मानो कहना अब साईं अली अदर शाह जिलानी जे मेले ते सिंध जो मशहूर फनकार जाम माशूक शर जो पाण पहुतो है राग जी खबर असांखे पवे कान थी ख़ल्क़ वॾी आहे चए छा थो ख़ुदा बहितर ॼाणे बस रुगो माण्हुनि जी बाक़ी ॾिसी सघो था पाण तव्हां वॾी आवाम आहे पब्लिक आहे नाम कलाम तां सां पेश करते हम बुध भाई जाने खैर करो आज पानी मौजूद के बोए मेहरबानी तो मैं नजर उपास जो कि है किसी की काना तो क्या दिखा फिर किस तरह से मिठा जान के चोरी आज जो मिठा एड़ो मैडम बापू अरे कलाम में गाए
तो मुझे केस में काबू करे फिर जो कोर्ट जो केस जो जान छूटे तो वो काबू किया जो जान छूटे मिठा चालान के चोरी मिठा Vale, ahora me enjoy, bate. असां इंतजाम पुलिस के जिंदाबाद प्रोग्राम खुश आहियो त वेहो न त असां प्रोग्राम बंदि था कयूं जी तव्हां हिन मां ख़ुशी में ॿुधो था अञा कलाम जा लिखी आयो आहे कुल दरगाह जे सदके में इहे टच मोबाइल सभिनीनि वटि आहे सॼी राति में फुलकंदो तव्हां साईं जे सुननि में वेही रहो हज़ारे माण्हू आया नहीं हज़ारे माण्हू
ईअं बि न आहे हे जेके बि पब्लिक आई आहे दरगाह जे तरफ़ आई आहे साईं जे दरगाह में आया आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं हे माण्हू जी वॾी महिरबानी आहे जेकी आवाम हिन मेले में आई आहे ऐं मेले में साईं जे मेले में 4 चलंदा अथनि दरगाह जी ज़ालत कई अथनि उन्हनि जा वॾा कुर्ब ॾार बिरादरियूं कोरे चांजा मनसी सोलनी ख़ासकरनि जी आवाम खे आज़ाद वेही रहो महिरबानी कयो पुलिस इंतज़ाम खे ज़रूरत फ़क़ीर इजाज़ पुलिस इंतज़ाम खे अंदाज़ पब्लिक खे विहारे ऐं कंहिंखे बि छिड़ बि न अचे आवाम वेही वञे महिरबानी वेहो 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 नलको नलको अचे नलको माण्हू वेहो न वेहो छो न सब न करदा तव्हांजा वेही रहो त ॿिया बि ॾिसनि ईअं न कयो भली ईअं न कयो साईं खे मञो ईअं न कयो वेहो 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 बेड़ा राय मोरा वेहो जी मुर्शिद जे नगरी में आया हो वेही रहो सुकून कयो त पोइ प्रोग्राम शुरू थिए सखी सालाल बुलंदर मुंहिंजा सोना वेही रहो त सभु प्रोग्राम बोल स्टार्ट थींदो जैसी ताईं वेंदो न ओसी ते प्रोग्राम न हलंदो वेही रहो हेॾा माण्हू पहुची हा जियो 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 बाबा जैसे हटा हटा बस हटा हला 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 सही आहे फ़क़ीर हलंदे हलो लॻला हा हला महफ़िल के दूसरे हा हला हला माण्हू खोल ड्यूटी तव्हांजी मोहबतूं तव्हांजो प्यार अब आयो हुकुम कर मां ऐसे छो दौड़ मटाया खबर पए जानी वेही रहो भाउ वेही रहो वेही रहो वेही रहो इना प्यारा दोस्ता जर बता दे रो वेही रहो वेही रहो अरे दरगाह है सिंधो दोस्तों वेंदो तो महफ़िल बंद वेंदा यार वेंदा माण्हू हिन गा कलाक न गा कलाक हले वेंदो थी हले वेंदो वेंदा सुंदर माण्हू सोना साईं ही ता साईं अली हैदर शाह जा मुरीद भी आयो आई पांडीरी भी इन मेले जा आयो हाने तव्हांखे दरगाह जे नज़राने जे करे सदके में हिन साईं जे सहन में वियो त मां ॾिसां त हिनखे मोकिलियां था घर तव्हां वियो बाबा इहे मोबाइलूं टच मोबाइल सभिनी वटि आहे इहे न ॾेखारियो तव्हां वेही भरियो जी दरगाह जा अली जा ॿुधार आहियो जी अली अली करण वारा आहियो त तव्हां साईं जे सहन में वियो त महफ़िल थींदी न महफ़िल वारा वञनि पिया तव्हां वियो साईं तव्हां वियो मौलवी साहिब तव्हां में वियो जेके दरगाह जे सहन में आहिनि ऐं साईं हैदर शाह जे छोकिरा आहिनि ऐं नौजवान